ओम शांति। अद्वैत मूल्य तालिका है 27 ज्ञान सागर बाप द्वारा ता मास्टर ज्ञान सागर थया ताकि ज्ञान जो नेत्र मिले इन करे ता आयो नेत्री त्रिकालदर्शी त्रिलोकी नाथ नेत्री भी आया त्रिकालदर्शी भी आया त्रिलोकन का नाथ भी आया। कृष्णा विश्व की रूहानी सेवा का भारत की सिवाय कोई न कर सकता। उत्तराशि ताहि सुप्रीम रूह शिव बाबा की शक्ति ताकि मिली फिर आत्मा की सुप्रीम रूह द्वारा ज्ञान की नक्शा लग जाती सब पंज विकारन दे स्वयं भी विजय प्राप्त करना है बेन की भी कराना है एरी सेवा भी कोई करे न सके कल्प कल्पता बाद ये रूहानी सेवा कंदा आयो विश्व की रूहानी सेवा का भारत की सिवाय कोई शो न कर सकता क्योंकि साईं विश्व पिता के जानता है बिना विश्व पिता के जाने बिना विश्व पिता की याद करे चैत्य हले क्या कोई विश्व की सर्विस करे सकता। ओम शांति। बाबा जी याद में रहना कोई भी देदारी जी याद में न रहना मैंने जो इन्हें बाप की का जानता ही नहीं उन्होंने जो नाम तो सहजा शिव बाबा बाप के बारे में जानते हैं कि तो वंदना शिव बाबा उछली सर्व सदगति दाता सर्व पतितन की पावन सर्व पतितन जो पावन करता सर्व जो दुख हरता भी चाहिए परंतु वो के रहे ये कोई न जानता है सिवाय ता भिखे सीता आयो नंजा पुत्रा पुत्री से तो जरूर पंहिंजे बाप और हुनजी रचना के आदि वधे अंत के ॼाण दम बाप द्वारा ॿार ही सब कुछ ॼाणे ये आए ही पतित दुनिया बाप द्वारा ॿार ही सब कुछ ॼाणे ये आए ही पतित दुनिया सर्व कलयुगी पतितन के सत्य की पावन कीअं ठाहींदा सुख पीके की सिवाय दुनिया में कोई न जानता कलयुगी दुर्गति सां निकारण वारा सत्य की सदगति दाता हिकु बाबा ही है। शिव जयंती भी भारत में ही थींदी आहे ज़रूर उहे ईंदा आहिनि परंतु भारत खे छा करे ॾींदा आहिनि ये भारतवासी न ॼाणंदा आहिनि हर वर्ष शिव जयंती त मल्हाईंदा आहिनि लेकिन शिव बाबा असांखे अची करे छा ॾींदा आहिनि इहे न ॼाणंदा आहिनि परंतु ज्ञान जो टियों नेत्र न आहे इन करे बाबा खे न ॼाणंदा आहिनि गीता नैन खे राह ॾेखारी ये मनुष्यनि जो ई ठाहियल गीत आहे की असां सभु नैनहीन आहियूं ये स्थूल नैन त सभिनि खे आहिनि परंतु पांसे खे नैनहीन छो चईंदा आहिनि वो बाप भी सम्झाईंदा आहिनि कि ज्ञान जो टियों नेत्र कोई खे न आहे बाबा खे न ॼाणो ये थियो अज्ञान बाप खे बाप द्वारा ॼाण हिनखे चइबो आहे ज्ञान बाप ज्ञान जो टियों नेत्र ॾींदा आहिनि जंहिंसां तव्हां सॼी रचना जे आदि मध्य अंत खे ॼाणंदा आहियो ज्ञान जे सागर जा ॿार तव्हां मास्टर ज्ञान सागर ठही वेंदा आहियो टियों नेत्र माना ही त्रिनेत्री त्रिकालदर्शी त्रिलोकी जो नाथ ठही वेंदा आहियो भारतवासी न ॼाणंदा आहिनि ये लक्ष्मी नारायण जे सत्युग जा मालिक हुया इन्हनि खे ये वरसो कीअं मिलियो उहे कॾहिं आया पोइ उन्हनि छा अची करे कयो उन्हनि खे राज कीअं मिलियो कुझु बि न ॼाणंदा आहिनि इहे देवताऊं पावन आहिनि पावन त ज़रूरु बाबा ई ठाहींदा तव्हां भारतवासियुनि खे बाबा वेई सम्झाईंदा जो देवताउनि खे शिव खे मञंदा आहिनि शिव जो जनमु ॾींहुं बि मल्हाइनि भारत में ई थींदो न कुछ दिवस भगवान शिव जयंती भी हिते मनाई जगदम्बा जगतपिता ब्रह्मा सरस्वती जो भी जन्म हुई है लक्ष्मी नारायण जो जन्म भी हिते ही थींदो आहे उहे ही राधे कृष्ण हूंदा आहिनि ये भी भारतवासी न ॼाणंदा आहिनि चईंदा आहिनि पतित पावन अचो त ज़रूरु सभु पतित आहिनि साधु संत ऋषि मुनि आदि सभु
पुकारदन के संग पावन ठाणा अचो। ॿियो तरफ़ कुंभ जे मेले आदि में वेंदा आहिनि, पाप धोइण। सम्झंदा आहिनि गंगा पवित्र पावन में, पुकारदा आहिनि पवित्र पावन अचो त मनुष्य कंहिंखे कीअं पावन ठाहे सघंदो। बाबा सम्झाईंदा आहिनि तव्हां पहिरियों देवी देवता धर्म जा हुयव त सभु पावन हुयव, सभु हाणे पवित्र आहिनि। चईंदा आहिनि राह ॿुधायो प्रभु त काथां जी राह। चईंदा आहिनि बाबा जीवन मुक्ति जी राह ॿुधायो। असां में 5 विकार आहिनि बाबा, असां सभु स्वर्ग में हुआसीं त निर्विकारी हुआसीं, हाणे सभु विकारी पवित्र ठहिया आहिनि। हिन जो कुझु राज़ त सम्झायो। ये कोई दत्त कथायूं न आहिनि। बाबा सम्झाईंदा आहिनि श्रीमद भगवत गीता अथवा परमात्मा जी ॿुधायल हुई गीता। पवित्र खे पावन ठाहिण वारो निराकार भगवान ही आहे। मनुष्य के भगवान न चई सघंदासीं। बाप चईंदा आहिनि एतिरा वॾा वॾा गुरू हूंदे बि भारत एतिरो पतित कौड़ी ॿेड़ो छो ठहियो। कल्ह जी त ॻाल्हि आहे, भारत खंड स्वर्ग हुयो। बाबा भारतवर्ष खे स्वर्ग जी सौगात ॾिनी। भारतवासी पतितनि खे अची करे राजयुग सिखलायो, पावन ठाहियो हुन। हाणे हू बाप ॿारनि वटि आया आहिनि, सेवादारी ठही करे बाबा आया आहिनि। सो बाबा केॾो वॾा सेवादारी आहिनि, अहिड़ो कोई गुरू संत सन्यासी न हूंदो, केॾा ठाठ आहिनि हुननि जा त। ऐं बाबा त केॾो साधारण रीति सां अची करे साधारण शरीर में एॾो वॾो भॻवान, ऐं हितां जो कोई गुरू अचे त माण्हू छा छा कंदा। बाबा त केॾा वॾा सेवाधारी ठही करे ईंदा आहिनि। बाबा आहिनि रूहानी सेवाधारी, बाक़ी त सभु मनुष्य मात्र जिस्मानी सेवाधारी आहिनि। सन्यासी भी जिस्मानी सेवाधारी, वो पुस्तक आदि वेही ॿुधाईंदा आहिनि। बाबा चईंदा आहिनि मां निराकार साकार साधारण बूढ़े तन में प्रवेश करे ॿारनि खे अची करे सम्झाईंदो आहे, हे भारतवासी ॿार, ॾिसो रूहानी बाप रूहनि खे वेही सम्झाईंदा आहिनि। ये ब्रह्मा न ॿुधाईंदा आहिनि, लेकिन उहा निराकार बाबा हिन तन जो आधार वठियो है न। त बाबा चवनि था ॾिसो रूहानी बाप रूहनि खे वेही सम्झाईंदा आहिनि, ये ब्रह्मा न ॿुधाईंदा आहिनि, लेकिन उहा निराकार बाबा हिन तन द्वारा ॿुधाईंदा आहिनि। हिन तन जो आधार वठी करे असां सभिनि खे ज्ञान ॾींदा आहिनि। शिव खे त पंहिंजो शरीर आहे न, सालिग्राम आत्मनि खे त पंहिंजो पंहिंजो शरीर आहे। शिव बाबा खे पंहिंजो शरीर न आहे। शिव बाबा रूहानी बाप रूहनि खे वेही सम्झाईंदा आहिनि, ब्रह्मा न ॿुधाईंदा आहिनि। पुनर्जन्म में ईंदे ईंदे आत्मायूं सालिग्राम पतित थी वेंदियूं आहिनि। हाणे त सॼी दुनिया पतित आहे न, पावन हिकु बि न आहे। हाणे त सॼी दुनिया पतित आहे, पावन हिकु बि न आहे। तव्हां सतो प्रधान हुयो, पोइ खाद पाइण सां सतो सां रजो तमो में आया। तव्हां भारतवासियुनि वटि शिव बाबा अची करे शरीर धारण कंदा आहिनि, जेके भगीरथ बि चईंदा आहिनि। मंदरनि में शंकर जो चित्र ॾेखारींदा आहिनि। उहो शिव शंकर इकठो सम्झी वठंदा आहिनि। उहे सम्झंदा ई न आहिनि कि शिव त निराकार आहे, शंकर देवदारी देवता आहे, आकारी आहे। शिव शंकर इकठो कीअं करे चई सघंदा आहिनि। अच्छा पोइ बैल ते सवारी कीअं कंदो आहे शिव शंकर। सूक्ष्म वतन में बैल किथां आयो। शिव रहंदा आहिनि मूल वतन में, शंकर रहंदा आहिनि सूक्ष्म वतन में। मूल वतन में सभु आत्माऊं, सूक्ष्म वतन में सिर्फ़ु ब्रह्मा विष्णु शंकर, हुते जानवर हूंदो किथे आहे। बाबा चईंदा आहिनि मां साधारण पूरे तन में प्रवेश करे तव्हांखे सम्झाईंदो। तव्हां ॿार पंहिंजे जनमनि खे न ॼाणंदा आहियो। सतयुग खां वठी करे त केतिरा जनम वरिता, 84 जनम वरिता, हाणे इहे पछाड़ी जो जनम।
भारत जो अमर लोक पावन हुयो हाणे वो मृत्यु लोक पतित थियो आहे। सर्व जो सदगति दाता हिक बाबा ही है। रुद्रमाला आहे ही परमपिता परमात्मा निराकार शिव जी। श्री श्री 108 रुद्रमाला चैबी आना सब शिव जी गले जा हार है। पावत पदत पावन सर्व जो सदगति दाता सर्व की वर्षो ॾियण वारा लौकिक पाप सां हद जो वर्षो मिलंदो आहे। जेके सन्यासी कागृष्ट समान सुख सम्झंदा आहिनि। पाप चईंदा आहिनि की बरोबरि ई तव्हांजो सुख कागृष्ट समान आहे। पाप खे अची करे पदतनि खे पावन अथवा काटनि खे फूल ठाहींदा आहिनि नॉलेज सां। ये बाबा जी नॉलेज सां माण्हू केॾी वॾी डिग्री प्राप्त कंदा आहिनि। बाबा चईंदा आहिनि गीता जी नॉलेज है। ये ज्ञान कोई मनुष्य न समझाए सकता है। ज्ञान सागर पतित पावन बाबा ही समझाए सकता है। बाप सां ही वर्सो मिलंदो आहे जो तव्हां वठो था। तव्हां ही सिर्फ़ु सदगति तरफ़ वेंदा आहियो। हाणे त संगम ते आहियो उहो कलयुग में आहियो। हाणे कलयुग जो अंत आहे। महाभारत लड़ाई बि साम्हूं बीठी आहे। 5000 वर्ष पहिरियों बि जॾहिं तव्हां राज्य सिखंदा हुया त भंबोर खे आग लॻी हुई। हाणे तव्हां राज्य सिखो था इहे लक्ष्मी नारायण ठहिण लाइ। बाक़ी त भक्ति मार्ग आहे। बाबा जॾहिं ईंदा आहिनि त अची करे स्वर्ग जा द्वार खोलंदा आहिनि। बाबा चईंदा आहिनि की शिव शक्ति भारत माताउनि खे भारत खे स्वर्ग ठाहींदी आहे मुंहिंजी श्रीमत ते हली करे। तव्हां आहियो शिव शक्ति भारत माताउनि जो पूरे विश्व खे स्वर्ग ठाहींदा आहियो। तव्हां आहियो शिव जी औलाद उनखे यादि कंदा आहियो न। शिव सां शक्ति वठी करे 5 विकार रूपी शत्रुनि ते विजय प्राप्त कंदा आहियो। तव्हां ॿार 5000 वर्ष पहिरियों बि भारत जी रूहानी सेवा कई हुई। उहे सोशल वर्कर चईंदा आहिनि जिस्मानी सेवा उहो कंदा आहिनि। तव्हां कंदा आहियो रूहानी सेवा। रूहनि खे ज्ञान गुण शक्ति ॾींदा आहियो जो बाबा सां मिलंदी आहे। सुप्रीम रूह अची करे आत्माउनि खे इंजेक्शन लॻाईंदा आहिनि पढ़ाईंदा आहिनि। आत्मा ई ॿुधंदी आहे। तव्हां आत्मा ई आहियो न। तव्हां ही 84 जन्म वठंदा आहियो। हिकु शरीर छॾे ॿियो वठंदा आहियो न। 84 जन्म में 84 माउ बाप ठाहिया हुया तव्हांजे। सत्युग में सत्य त्रेता में तव्हां स्वर्ग जा सुख पाता। पोइ बेहद जे बाप द्वारा सुख जो वर्सो वरितो हुयो न। हाणे तव्हां वरितो हुयो तॾहिं त सुख वरिता। त असांजो पहिरियों माउ पीउ कीअं आहे शिव बाप ब्रह्मा में। त बाबा चवनि था बराबरि भारत खंड में लक्ष्मी नारायण जो राज्य हुयो। हुते दैत्य आदि कोई न हुया। तव्हां ॼाणंदा आहियो हाणे न पुराणी दुनिया खे आग लॻी आहे। मां अची करे ज्ञान यज्ञ रचंदो आहे। तव्हां सभु पवित्र देवता ठहींदा आहियो। हज़ारों आहिनि जो देवता ठहिण जो पुरुषार्थ करनि था। बाबा आहिनि ॿारनि जी सदगति करणु। तव्हां ॿारनि खे काटनि जा फूल ठाहिनि। तव्हांखे ज्ञान जो टियों नेत्र ॾियनि था जंहिंसां त सॼे ड्रामा खे शिव बाबा जो पाठ जंहिंसां तव्हां सॼे ड्रामा खे ॼाणे वठंदा आहियो। शिव बाबा जो छा पाठ आहे उहो बि असां ॼाणे वठंदा आहियूं। ब्रह्मा विष्णु शंकर जो कनेक्शन छा आहे उहो बि तव्हां ॼाणंदा आहियो। उहे ॾेखारींदा आहिनि की विष्णु जी नाभि सां ब्रह्मा निकितो। विष्णु जी नाभि सां ब्रह्मा निकितो। ब्रह्मा ई वञी करे विष्णु ठहींदा। ब्रह्मन सो पोइ देवता विष्णु पोइ ब्रह्मा ठहिण में 5000 वर्ष लॻिया है न। इहे तव्हांखे ज्ञान आहे। तव्हां ब्रह्मणनि जी नाभि कमल सां विष्णुपुरी प्रकट थींदी आहे। असां ब्रह्मणनि जे नाभि कमल सां इहे जो ॾेखारींदा आहिनि न विष्णु जी नाभि सां ब्रह्मा निकितो। ब्रह्मा जी नाभि सां विष्णु पूरी प्रकट थींदी आहे। ब्रह्मणनि जी नाभि सां नाभि कमल सां विष्णुपुरी प्रकट थींदी आहे। उन्हनि चित्र ठाता आहिनि विष्णु जी नाभि सां ब्रह्मा निकितो। पोइ सभई ॿिए शास्त्रनि जो सार ॿुधायो। हाणे
तव्हां ब्रह्मण द्वारा सॼो सार सम्झंदा आहियो। बाबा चवंदा आहिनि मुख्य धर्म शास्त्र आहिनि 4। पहिरियों देवी देवता धर्म जो शास्त्र गीता। गीता कीअं ॻाई? शिव बाबा ज्ञान जे सागर पदत पावन सुख जो सागर शिव बाबा ई असांखे गीता ॿुधाई। उन्हनि वेई भारत खंड खे स्वर्ग ठातो, न कि श्री कृष्ण। श्री कृष्ण त मुंहिंजे द्वारा ज्ञान ॿुधी करे पोइ श्री कृष्ण ठहिया, त इहे गुप्त ॻाल्हि थी वई न। नया नया ॿार हिन ॻाल्हियुनि खे सम्झी न सघंदा। शिव बाबा स्वर्ग जी स्थापना कई, उन में लक्ष्मी नारायण राज्य कंदा हुया। हाणे तव्हां मनुष्य खां देवता ठहो था। बाबा चवंदा आहिनि हिन मृत्यु लोक दुखधाम में तव्हांजो इहा अंतिम जन्म। भारत अमर लोक हुयो, हुते दुख जो नाम निशान न हुयो। भारत परिस्तान हुयो, हाणे कब्रिस्तान ठहियो, पोइ परिस्तान थींदो। इहे सभु सम्झण जी ॻाल्हियूं आहिनि। मनुष्य खां देवता ठहिण जी पाठशाला आहे। इहे कोई सन्यासियुनि जो सत्संग न आहे जाते शास्त्र वेई ॿुधाईंदा आहिनि। हिन ॻाल्हियुनि खे नयो कोई सम्झी न सघे जेसिताईं 7 ॾींहंनि जो कोर्स न करे। हिन समय भगत त सभु मनुष्य मात्र आहिनि, उन्हनि जी आत्मा बि यादि कंदी आहे। परमात्मा हिकु माशूक जा सभु आशिक़ आहिनि। बाबा जी न कि उन्हनि खे पतो न आहे, यादि सभु कंदा आहिनि। बाप अची करे सचखंड ठाहींदा आहिनि। अधु कलाक खां पोइ रावण अची करे कूड़ खंड ठाहींदो आहे। हाणे संगम, इहे सभु सम्झण जी ॻाल्हियूं बाबा ई ॿुधायूं। अच्छा मीठे मीठे सिकल ते ॿारनि प्रति माता पिता भावतारा जो यादि प्यार और गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता पिता भावतारा खे यादि प्यार गुड मॉर्निंग और नमस्ते। धारणा जे लाइ मुख्य सार बाबा जी श्रीमत खे हली करे सची रूहानी सेवा करण। सर्वशक्तिवान बाबा सां शक्ति वठी 5 विकार रूपी रावण ते विजय प्राप्त करणी। रूहानी सेवा ऐं विकारनि ते विजय। मनुष्य खां देवता ठहिण लाइ पवित्र ज़रूरु ठहिणो। नॉलेज खे धारण करे काटन सां फूल ठाहिणो आहे। वरदाना विनाश जे समय पेपर में पास थियण वारा आकारी लाइट रूपधारी ठहो। विनाश जे समय पेपर में पास थियण वक़्तु सर्वती सदगति सरपरस्ती जो सामनो करण लाइ आकारी लाइट रूपधारी ठहिणो। अंतिम सीमता मुंहिंजो अभ्यास हाणे खां ई करो। जॾहिं हलंदे फिरदे लाइट हाउस थी वेंदा त तव्हांजो इहो रूप शरीर ॾिखाई में न ॾींदो। जीअं पाठ वॼाइण जे समय चोलो धारण कंदा आहिनि न, कार्य समाप्त थी वियो, चोलो उतारियो, 1 सेकेंड में धारण करो, 1 सेकेंड में न्यारा थी वेंदा। जॾहिं अभ्यास हूंदो त ॾिसण वारा अनुभव कंदा कि त लाइट वस्त्रधारी आहिनि। लाइट ही हिननि जो श्रृंगार आहे। श्लोक न उमंग इच्छा जे पंख सदा साथ हुजनि त हर कार्य में सफलता सहज मिलंदी। अव्यक्त इशारो आहे। बाबा सर्वशक्तिवान आहिनि त उन्हनि जो हथ पकड़ण वारा पहुचा की पहुचा, इहा फेथ रखो। चाहे ख़ुदि भले कमज़ोर बि हुजनि, लेकिन साथी एॾो मज़बूत आहे, हिन करे पार थी वेंदा। सदा ईअं निश्चय बुद्धि विजयी रतन आहिनि। हिन सदा अहिड़ा निश्चय बुद्धि विजयी रतन आहियो। हिन स्मृति में रहो कि मां विजयी रतन आहियां। मास्टर सर्वशक्तिवान मूंसां गॾु आहे। बीती की बीती करे बिंदी लॻाए करे सदा अॻियां वधंदा। विशेष नोट प्यारे बाप दादा जी एॾी लाडली देश विदेश जे सर्व ब्राह्मण परिवार जी जान असां सभिनि जे दिलनि ते राज करण वारी मिठी दादी जानकी जी जे पुण्य स्मृति दिवस आहे। दादी जी 104 वर्षीय आयु ताईं विदेही व जीवन मुक्ति स्थिति में रहिया।
ज्ञान दान सां गॾु गुणनि जो दान कंदे पूरे परिवार जी अलौकिक पालना कई। उन्हनि जी सार गंभीरता अनेक ज्ञान जे गुह्य राजनि सां भरपूर क्लासिस सभिनि खे मार्गदर्शन कंदी रही आहे ऐं अॼु बि करे थी। अॼु बि उन्हनि जी छित्र छाया उन्हनि जे द्वारा मिलंदी आहे। अनमोल शिक्षाएं अनेक ब्रह्मा वत्सल जे कन में गूंजदियूं आहिनि। दादी जी सच्चाई सफ़ाई सादगी की प्रतिमूर्ति हुआ। दादी जी द्वारा मिली हुई अनेक अमूल्य शिक्षाएं मां असां कुछ शिक्षाएं लिखनि था। सभी इन्हनि आत्मसात करणो हाणे पहिरियों आहे पंहिंजे सूक्ष्म अभिमान खे परखी करे हुनखे जल्दी ख़तमु करणो। पंहिंजे मथां ख़तमु करण ई पंहिंजे मथां आशीर्वाद करणु। ॿियो आहे अधिक सोचणु ॻाल्हाइणु चिंता करण सां शक्ति ख़र्च थींदी आहे। साइलेंस में रहो त शक्ति जमा थींदी। ॿियो आहे कंहिंजी ग़लती चित में न हुजे। चित साफ़ रखो त चैन सां रही सघंदा। चौथो आहे समय ते व्यर्थ व नेगेटिव खे ख़तमु करो त शांति प्रिय ठही वेंदा। पंजो आहे बाबत जी प्राइज़ वठणी आहे त नियम ते हलो, थोरो बि किथे लगाव चुकाव न हुजे। छठो आहे कर्म संबंध जो पतो गुणनि सां हलंदो आहे। हिन लाइ कर्म में रूहानियत ऐं संबंध में सच्चाई हुजे। सतो आहे नम्रता सत्यता खे पंहिंजो साथी रहियो त हर ॻाल्हि एक्यूरेट हुई। अठो आहे प्यार मांगण जे बजाए सुमान में रहो। सभिनि खे मान ॾियो त प्यार जे पात्र ठही वञो। नवो आहे जो सच्चा स्वच्छ सर्विसेबल आहिनि उहो परमात्मा प्यार जे पात्र आहिनि। ॾहों आहे सेवा कंदे डबल लाइट रहणो आहे। इहे ई सभिनि खां वॾी सेवा आहे। सतो आहे वॾी ॻाल्हि खे नंढो करो त सूली बि कांटो थी वेंदो। 12 आहे चिंतन साधना में इंटरफेयर कंदो आहे। सिमरन साधना द्वारा सिद्धि मिलंदी आहे। 13 आहे ख़ुशी जो खज़ानो सदा क़ाइमु रखिणो आहे त पॉज़िटिव सोचण जो तरीक़ो सिखो। 14 आहे हाणे जी स्थिति ही अंत में कमु ईंदी। इन करे पंहिंजी स्थिति ठाहिण ते ध्यानु ॾियो। 15 आहे मनोबल अहिड़ो ठाहियो जो कांटनि जे जंगल में ख़ुदि बि सेफ रहो ॿियनि खे बि सहयोग ॾेई सघो। 16 आहे अपवित्रता सां मुक्त थियणो आहे त आंतरिक वैराग्य वृत्ति धारण करो। अच्छा शांति बाबा खे यादि करो।